सवाल कयो आहे ग़ुलाम नबी गबोल। उहो तो चए त ॿ भेणूं आहिनि ऐं उन्हनि सां पीउ पुटु निकाह था कनि, यानी पीउ हिकिड़ी भेण सां निकाह थो करे ऐं पुटु ॿी भेण सां निकाह थो करे, त इहो जाइज़ आहे या न? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इहो निकाह जाइज़ आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद फ़ुरक़ान रशीद में सूरत निसा में आयत नंबर 23 में मुफ़स्सल तफ़सील सां उन औरतुनि जो ज़िक्र फ़रमायो आहे जिन सां निकाह करणु जाइज़ न आहे। ऐं अॻियां रब करीम इरशाद फ़रमायो व उहिल्ल लकुम मा वराअ ज़ालिकुम, ऐं उन्हनि औरतुनि खां अलावा ॿियनि सां निकाह करणु जाइज़ आहे। इन आयत मुबारका मां मालूम थियो त जेके बि पहिरीं औरतूं ज़िक्र थी आहियूं उन्हनि खां अलावा ॿियूं जेके बि आहिनि उन्हनि सां निकाह जाइज़ आहे ऐं उन्हनि में इहे ॿ भेणूं शामिल न आहिनि। ऐं फ़िक़ह हनफ़ी जे मोतबर किताब फ़तहुल क़दीर जे अंदरि आहे त वला तहरुम उम्मु ज़ौजतिल अब्बि अला लिब्न, ऐं पुट जे लाइ पीउ जी ससु सां निकाह करणु जाइज़ आहे। हिन इबारत मां मालूम थियो त जेकॾहिं पुटु पीउ जी ससु सां निकाह करे सघे थो त उन जी साली सां बि निकाह करे सघे थो। हिन मसइले में ॿ भेणूं आहिनि, हिकिड़ी भेण जेकॾहिं पीउ सां निकाह करे थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन जी वेगी माउ थींदी, ऐं उन औरत जी जेका भेण आहे उहा हिन जी साली थींदी पीउ जी। हाणे हे पंहिंजे पीउ जी साली सां गोया के निकाह थो करे, इहो जाइज़ आहे। अल्लाहु आलम बिस्सवाब।